हैदराबाद में अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त हैदराबाद वेझो कार्रवाई। बैनल सूबाई जे हथियारनि जो डीलर हथियार समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। नेशनल हाईवे ते कार्रवाई करे हमायूं पठान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। शहरी पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि वटां 30 लख रुपया रोक, राइफल, पिस्टल ऐं गोलियूं बरामद थियूं आहिनि। हैदराबाद में अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त हैदराबाद वेझो कार्रवाई। बैनल सूबाई जे हथियारनि जो डीलर हथियार समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। नेशनल हाईवे ते कार्रवाई करे हमायूं पठान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। शहरी पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि वटां 30 लख रुपया रोक, राइफल, पिस्टल ऐं गोलियूं बरामद थियूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।